सखर मां वाक़िया आगाह कंदासीं। सखर में पनो आकिल वासण तेज़ाबगर्दी जी शिकार थियल औरत इंसाफ़ लाइ एहतिजाज कयो आहे। फरज़ाना मीराणी जो चवणु आहे त मुड़ुस जी वफ़ात बाद तीर सां शादी कई, मिल्कियत मां हिसो घुरण तां तेज़ाब हारियो वियो। ख़बर के हवाले से अवां आगाह कंदारूं नाज़रीन। या ब्रेकिंग न्यूज़ एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदारूं। सखर में पनो आकिल वासण तेज़ाब गर्दी जो शिकार थियल औरत इंसाफ़ लाइ एहतिजाज कयो आहे। फरज़ाना मीराणी जो चवणु आहे त मुड़ुस जे वफ़ात बैदि ॾेर सां शादी कई, मिल्कियत मां हिसो घुरण तां तेज़ाब हारियो वियो। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर अब्दुल गफ़ूर शेख असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल गफ़ूर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही ॿ ॾींहं पहिरियां जेको आहे सो दादलो थाणे जी हद ॻोठ महेसर मीरवर में वाक़ियो पेश आयो तेज़ाब गर्दीअ जो, जंहिंमें मुसम्मत फरज़ाना ऐं संदसि 8 वरनि जी न्याणी युसरा जेका आहे सो सड़ी ज़ख़्मी थिया हुआ। युसरा काल्ह राति गंबट जी अस्पताल में जेको आहे सो ज़ख़्मनि जी सट नक सां फोत थी वई, जॾहिं त मुसम्मत फरज़ाना जेका आहे उहा सखर सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड में इलाज हेठि हुई। अॼु सखर प्रेस क्लब ॿाहिरां समाजी अॻवान शाइस्ता खोसो ऐं उनजे वारसनि सां गॾु जेका आहे सो मुसम्मत फरज़ाना एहतिजाजी मुज़ाहिरो करे दायो आहे त संदसि अॻूणो मुड़ुसु जेको उहो फोत थी चुको हो, जंहिंखां पोइ जेको आहे ॿारनि जी किफ़ालत जे लाइ हुन पंहिंजे ॾेर सां शादी कई हुई। हींअर उन्हनि ॿारनि जे हक़ घुरण जे लाइ ज़मीन मां ऐं ॿी मिल्कियत मां हिसो घुरण ते हुनजे मथां तेज़ाब हारे खेसि ऐं संदसि न्याणीअ खे ज़ख़्मी कयो वियो। हुन चयो आहे त मुंहिंजी न्याणी हिन वक़्तु फोत थी वई आहे, लेकिन हिन वक़्तु ताईं मूंखे न्याणी जी फोतगी जो इतलाह तक न आहे ॾिनो वियो, जॾहिं त उनजो जेको आहे सो आख़िरी जेके रस्मूं आहिनि उन्हनि खां बि मूंखे परे पियो रखियो वञे। मां अस्पताल में आहियां, मूंखे कंहिं बि क़िस्म जी काई ख़बर न आहे त न्याणी मुंहिंजे सां कहिड़ो नाहक थियो आहे। हिन ॿुधायो आहे त केस में जेके नामज़द 4 जवाबदार आहिनि उन मां पुलिस जेको आहे सो 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो पिणु मुतालबो। अब्दुल गफ़ूर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।